वैसा प्राल खबर सिर्फ जरा खबर शेयर कंदा प्राले खां हर साल जीअं हिन साल बि प्राले शहर में करबला जे शहीदनि जो चालीहो वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसारनि जे करबला जे मैदान में ॾिनल वारस कुर्बानी भेटा पेश कई वई। प्राले शहर जे तोड़े भरपासे वारे नंढनि वॾनि ॻोठनि मां मातमी जुलूस पैदल प्राले पहुता, जिते हर तरफ़ लबैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद कई वयूं। उन मौक़े ते सिंध जे मशहूरु ज़ाकिर करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वई ऐं हिफ़ाज़त इंतिज़ामिया सख़्तु कया विया। वॉइस ऑफ प्राले पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा।